नाज़रीन, कोरोना वायरस के शिकस्त ॾियण लाइ 27 ॾींहं भी शिकारपुर में लॉकडाउन बरक़रार है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अतीक दुकर जी। अतीक जी बिल्कुल सनाला अॼु शिकारपुर में कोरोना वायरस जी हवाले सां 27 ॾींहं जेके आहिनि उहो मुकमल थी विया आहिनि ऐं जेके 4-5 ॾींहं आहिनि गुज़िरियल उन खां वठी ट्रैफिक जेका आहे उहा जाम थी वई आहे। मुख़्तलिफ़ माण्हू जेका आहे उहे आमद रफ़्त जेका आहे उहा सरियाम नज़र अची रही आहे। मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते माण्हुनि जा हुजूम लगाया विया आहिनि ऐं कोरोना जो हेॾो सारो ख़ुदशो ॿुधायो पियो वञे। गुज़िरियल ॾियारे ते SSP शिकारपुर डिप्टी कमिश्नर शिकारपुर पारां शुरूआतियुनि में त जोरा कया मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, पर हिन वक़्तु जेका आहे पुलिस मुख़्तलिफ़ चौकनि ते मुक़ररु थियल आहे। माण्हुनि खे न हिदायतूं कयूं पियूं वञनि, न ई उन्हनि खे रोक कई पई वञे। हिन वक़्तु जमात इस्लामी जा अॻुवान असां सां गॾु मौजूदु आहिनि। उहे शहर में स्प्रे कराईंदा ज़िले इंतज़ामिया जा अमलदार ज़ाहिर आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा चवणु आहे साईं कोरोना जे हवाले सां छा चवणु चाहियो, कहिड़ियूं ख़िदमतूं ॾिनियूं ज़िले इंतज़ामिया छा कयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरें ॾींहं खां वठी कोरोना जे बीमारीअ जे हवाले सां जेको लॉकडाउन थियो आहे उन में जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, जमात इस्लामी अल ख़िदमत फाउंडेशन शहर हिन महिल ताईं अल्हम्दुलिल्लाह 600 ख़ानदाननि ताईं राशन जेको आहे सो त पंहिंजो पहुचायो आहे। तक़रीबन जेको 100 जे तादाद में माण्हुनि खे जेको आहे सो त मास्क जेको आहे सो ॾिना आहिनि। अहिड़े तरीक़े सां खोड़ माण्हुनि खे जेको आहे सो त पंहिंजो हथ धोइण जा साबुण जेको आहे सो ॾिना आहिनि। हिते तव्हां जेका हालत ॾिसो था, हिकु त मां इहा ॻाल्हि चवंदुसि त तव्हां ॾिसो रश केतिरी आहे। जेका सोशल डिस्टेंस जे हवाले सां ॻाल्हि थी कई वञे, तव्हांखे कोई बि इंतिज़ामिया जो माण्हू नज़र न ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे राशन जे हवाले सां आहे, तव्हां पाण सोचो 30 वार्डनि में 68 जेको आहे हर वार्ड ते जेके राशन रखियो वियो आहे, तव्हां उहो ॾिसो 68 वार्डनि ते कीअं पूरो थींदो। ज़िले इंतज़ामिया जी बेसी चइजे या बेध्यानी चइजे। शिकारपुर जी 13,21,000 आबादी आहे, शहर जी 4 लाख आबादी आहे। कोरोना वायरस जो एॾो सारो ख़दशो ॿुधायो पियो वञे। अफ़सोस आहे शिकारपुर में सिर्फ़ु हिन वक़्तु 2 वेंटिलेटर लॻाया विया आहिनि। 12 वेंटिलेटर जेके हुया उहे लॻाया विया हुया, उन्हनि मां सिर्फ़ु 2 वेंटिलेटर लॻाया विया आहिनि ऐं जेके 10 वेंटिलेटर आहिनि उहे लाड़काणे मुंतक़िल कया विया। हिन वक़्तु जेका आहे शिकारपुर जे आर्मी पब्लिक स्कूल में जेके 40 रूम बेड तैयार कराया विया हुआ ऐं उन खां अलावा जेका कैरन आइसोलेशन वार्ड में जेके 20 बेड रखाया विया हुआ उहे बि जेके आहिनि उन वक़्तु आर्मी आदि लुत्फ़ुल्लाह खान भयो वारी जेका मेमोरियल हॉस्पिटल आहे उन जा जेके बेड आहिनि उहे बि ख़तमु कराया विया आहिनि। हॉस्पिटल उनखे आइसोलेशन ख़तमु कयो वियो आहे। पब्लिक स्कूल में जेके 40 रूम आहिनि उहे अञा ताईं रखिया विया आहिनि। बाक़ी ज़िले इंतज़ामिया तरह डिप्टी कमिश्नर शिकारपुर पारां हिन वक़्तु ताईं असांखे सिर्फ़ु शुरूआती ॾियण में त नज़र आयो, पर अॼु 27 ॾींहं गुज़री विया आहिनि। डिप्टी कमिश्नर शिकारपुर असांखे कंहिं रोड ते या कंहिं पब्लिक वारी जॻह ते माण्हुनि में अवेयरनेस ॾियण जे लाइ किथे बि असांखे नज़र न आहिनि आयो।